आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां मुख्तियार चरवार। प्यारा सिंधवासियो, एक तो ॿीहर सिंध जे मौसम जी नई तरीन रिपोर्ट खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। सिंध जा 22 जनवरी खां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़बरदस्त बरसाति जा इम्कान आहिनि, जंहिं सबबु हिकु सख़्तु सर्दी जी लहर बि सिंध तरफ़ अचण जा इम्कान नज़र अची रहिया आहिनि। इन हवाले सां तव्हांखे तफ़सीली आगाह कंदासीं त किथे किथे बरसाति जा इम्कान आहिनि, कॾहिं खां सीअ में इज़ाफ़ो थींदो। तफ़सीली रिपोर्ट हिन वीडियो में शामिल आहे। त तफ़सीलनि खां अॻु में वीडियो खे लाइक कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं हिकु कमेंट करणु न विसारींदा त तव्हां किथां किथां असांखे ॾिसी रहिया आहियो। त साईं, मुंहिंजा सभु खां पहिरीं ॻाल्हि कजे ईंदड़ 2-3 ॾींहंनि जे दौरान मौसम कीअं रहंदी। त जीअं त कल्ह खां वठी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सीउ जी शिदत में काफ़ी हद ताईं घटिताई अची वई आहे ऐं सुबुह जे टाइम ते माक जेका आहिनि उहा पइजी रही आहे। सिंध जा काफ़ी सारा इलाइक़ा कराची खां वठी कश्मीर ताईं धुंध यानी माक जी लपेट में आहिनि ऐं हीउ माक जो सिलसिलो ईंदड़ 2 खां 3 ॾींहंनि ताईं जारी रहण जा इम्कान आहिनि, ख़ासि तौर ते सुबुह टाइम ऐं राति जो देरि ताईं। ऐं साईं, मुंहिंजा ॾींहं जो थोरी हल्की तपिश रहंदी ऐं राति जो थधियूं रहंदियूं ऐं उन खां पोइ हिकु मग़रबी सिस्टम जेको मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो सबबु बणिबो 17-18 जनवरी खां, ऐं उन सिस्टम में 20 जनवरी ते इज़ाफ़ो थी वेंदो। 20 जनवरी ते उन सिस्टम जी शिदत में इज़ाफ़ो थींदो, जंहिं सबबु पंजाब, बलूचिस्तान समेत सिंध जे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इन सिस्टम सां बरसातुनि जी जेका अॻकथी कई वई आहे। मौसमियात खाते बि अॼु पंहिंजी जेका रिपोर्ट जारी कई आहे, उन मुताबिक़ सिंध जे कराची खां वठी कश्मीर ताईं, सखर, लाड़काना डिवीज़न, नवाबशाह, सांगड़, मीरपुरख़ास, हैदराबाद डिवीज़न जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा 22 ऐं 23 जनवरी ते बरसातुनि जे लपेट में अची सघनि था। साईं, मुंहिंजा 22 ऐं 23 जनवरी यानी त ख़मीस ऐं जुमे वारे ॾींहुं सिंध जा काफ़ी सारा इलाइक़ा मग़रबी सिस्टम जे ज़ेर असर बरसातुनि जा सुठा ख़ासा इम्कान नज़र अची रहिया आहिनि। जीअं त इनमें जा काफ़ी सारा ॾींहं मौजूदु आहिनि, तो इन हवाले सां तव्हांखे तफ़सील आगाह कंदा रहंदासीं। ऐं साथियो, तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त इन ई सिस्टम खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर यानी कि 22-23 जनवरी खां 24 जनवरी खां सिंध में वरी बि सीउ जी शिदत में काफ़ी इज़ाफ़ो थी वेंदो ऐं ज़बरदस्त जेका आहे सर्दी जी हिकु अञा बि लहर अचण जा इम्कान आहिनि। हीअ लहर काफ़ी तेज़ हूंदी ऐं जेके दर्जा हरारत आहिनि उहे सिंगल डिजिट में अचण जा इम्कान आहिनि। बहरहाल ईंदड़ ॾींहंनि में जेका बि तब्दीली आई तव्हांखे आगाह ज़रूरु कंदासीं। ॾिसंदा रहो असांजे यूट्यूब चैनल खे ऐं दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।